असां मौजूद आहियूं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मंसी साहब सां। सिंध जी अवाम जेको सख़्तु एहतजाज कयो हो तकरारी कैनालनि जे हवाले सां, ॿीहर उहे तकरारी कैनालनि जो रिंगट शुरू थियो आहे। इतला आहिनि त वज़ीर एज़म हाउस में बि इन जे लाइ हिकु इजलास थियो आहे। अचो त डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु। साईं, हाणे ॾिसो त ही सिंधु दरिया जो पाणी तव्हांखे ख़बर आहे त ही सालनि खां वठी पंजाब जी जेका उन ते बुरी नज़र आहे, छो जो अरबा खरबा रुपया पैदा कंदड़ हिकिड़ो ज़रियो आहे, सॼे पाकिस्तान खे ॼारे थो। पर असां सिंधी माण्हुनि जो त बिल्कुलु ज़िंदगी जो आख़िरी जेको सहारो आहे उहो सिंधु दरिया जो। हाणे पाकिस्तान जे 67 सालनि में हिननि जेतिरियूं स्कीमूं ठाहियूं, डैम आंदाऊं, कैनाल आंदाऊं, पाणी डाइवर्ट कयूं, बैराज ठाहियूं, पर हाणे अॼु जी सूरत हाल इहा आहे त असां सिंध जा माण्हू इन ॻाल्हि ते बिल्कुलु 100% मुतफ़िक़ आहियूं त जेको पाणी जो फ्लो अचे थो 1991 जी करारदाद जे मुताबिक़ जेको आख़िरी फार्मूलो सॼे पाकिस्तान जे सूबनि जे विच में ऐं वफ़ाक़ जे विच में तय थियो आहे, इन तहत हर सूरत में सिंध खे हिसे जो पाणी मिलणु खपे ऐं सिंधु दरिया ते हाणे न को डेम ठहणु खपे, न को कैनाल निकिरणु खपे। कंहिं बि सूरत में पाणी जी डाइवर्शन जेका आहे, नो फर्दर कट ऑन इंडस, इहो सॼी सिंध जो खपे। हाणे सवाल इहो त तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल दफ़े SIFC वारनि सदर खां सही कराए ऐं नवां कैनाल जो मनसूबो ठाहियो। उन वक़्तु तरक़ी पसंद पार्टी पूरी ज़िम्मेवारी सां सॼी सिंध में हिकिड़ी अवामी हलचल आहे, जंहिंमें माण्हुनि खे जागरता पैदा कईसीं, सुजागी ॾिनीसीं त बाबा इहो वॾो वैल ऐं दरिया जो पाणी हलियो वियो त सिंध मरी वेंदी। माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में आई, अवाम रोडनि ते निकितो, एहजाजनि में वियो, धरना कयासीं, हड़तालूं कयूंसीं ऐं आस्ते आस्ते सॼी सिंध ऐं सॼियूं सियासी जमायतूं हुन में मुतहरिक हुयूं। आख़िरी ड्रॉप सीन इहो हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी एॾे प्रेशर में अची वई जो बिलावल भुट्टे खे पंहिंजी सियासत बचाइण लाइ ख़ुदि जलसा करणा पई पाणी जे मसइले। ऐं पोइ इहो जेको जेका हुई काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI में केस वियो, असल में वञिणो हो, छो जो हुननि CCI खे बाईपास करे अॻु में इहे फ़ैसिला वरिता पिए। त पोइ पीपल्स पार्टी ते एॾो प्रेशर हो जो पीपल्स पार्टी पंहिंजे सदर जी सही करण जे बावजूदि हू CCI में कैनालनि जे ख़िलाफ़ वोट कयो उन्हनि, जंहिंजे करे पोइ इहो फार्मूलो तय थियो त जेसीं ताईं सूबनि जो कंसेसस न थींदो उन वक़्त ताईं ही मनसूबा मुल्क। हाणे सवाल इहो आहे त अवामी जदोजहदूं जॾहिं हलंदियूं आहिनि, माण्हू निकिरंदा आहिनि त रियासत मुतबादिल हिकमत, ही रियासत ही हुकूमतूं ईअं को ठीकरी ते पहाड़ न अथनि। 77 सालनि खां ई जबर जारी रखियूं थियूं अचनि ऐं ही जेके लोटा हुक्मरान आहिनि, जेके करप्शन लुटमार में ॾींहुं राति मसरूफ़ आहिनि, उनखे ख़बर हुई त जेकॾहिं ही अवामी उभार ऐं कावड़ एॾी वधी वई जो सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी वोट त परे जी ॻाल्हि, पर पीपल्स पार्टीअ माण्हू घटि न शहरनि में निकिरी न सघनि। पोइ हिननि इहा गॾियल प्लैनिंग कई त भई हिनखे अवामी गुस्से खे, कावड़ खे ऐं इहा जेका अॻिते अवामी कामयाबी थियण वञे पई, क़ौमी कामयाबी जेका थियण वञे पई, इनखे कीअं असां तब्दील कयूं। पोइ तव्हां ॾिठो ई आयो वकीलनि साहिबनि जो धरनो, वकील साहब आया, वकील साहब जेके ऑर्गेनाइज़र आहे उनखे इहा बि ख़बर कोन हुई त ही शामियानो पाण हणायूं वकील साहिबनि या सरकार वारनि हणायो। ऐं पोइ छो जो सॼी सिंध उन वक़्तु हुई एॾे उभार में जो हर माण्हू इख़लाक़ी ज़िम्मेवारी सम्झी त बाबा हलो धरणे में शरीक थियो, हलो धरणे खे इख़लाक़ी सपोर्ट ॾियो, हलो तरक़ी पसंद पार्टी असांजो एतिराज़, असां इख़्तिलाफ़ राय रखण जे बावजूदि असांजो सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फता समे जो उते वेठो रहियो, गुलज़ार अहमद सुमरो वेठो रहियो, हैदर शाणी वेठो रहियो। पोइ वरी फ़ैसिलो कयूं, जाम साहब खे मोकिलियूं त तव्हां हली कमू शहीद खां रोड बंदि कयो। 4 ॾींहं कमू शहीद वेठो रहियो। कंदकोट कश्मीर में असांजो अकरम बाजकाणी उतां रोड बंदि करे वेठो रहियो। गुलशन हदीद गगर ते कराची में एजाज सामटियो, होद खान गाॾई वारा, इहे रोड बंदि कयूं वेठा, पहिरियों वग़ैरह बि थियूं, पुलिस केस बि थिया। असां एतिराज़ जे बावजूदि उन तहरीक खां अलहदा न थियासीं। असांखे ख़बर हुई त तहरीक अवामी उमंगनि जे नतीजनि ॾियण जे बजाए ही मैनेज न थी आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो मैनेज नतीजा आया। जेकॾहिं हतमी कामयाबी अवाम खे मिले आहे त घटि में घटि 25 साल वफ़ाक़ी हुकूमत इन कैनालनि जे इशू खे वरी टेबल ते खणी अची सोचण जो तसवर बि न करे सघे आहे।
पर अञा 2 साल गुज़रिया आहिनि वरी अची वेही रहिया आहिनि टपड़ खणी त बाबा हाणे पाणी ग्रीन इनिशिएटिव SIFC फलाना जनरल साहब तमामु कामयाबु आहे शहबाज शरीफ तमामु वॾो कामयाबु वज़ीर आज़म बैनुल अक़वामी इमदादूं अचनि पियूं इन्वेस्टमेंट ईंदी हाणे इहे केनाल ठाहियो केनाल ऐं कॉर्पोरेट फार्मिंग इहे ॿई हिक ॿिए जूं पुफियूं मासियूं आहिनि त केनाल ठहनि था पाणी सोड़ो कंदा पाणी खे दरिया जे पाणी खे क़ाबू कंदा ऐं पोइ उन ई पाणी ऐं केनालनि जे ज़रिए सां ही जेके बंजर ज़मीनूं आहिनि कॉर्पोरेट फार्मिंग में आणींदा नयूं नयूं ॿनियूं कढंदा पोखींदा पोइ कुझु सिंध जूं ज़मीनूं आहिनि कुझु इहे आहिनि तक़रीबन 50 लाख एकड़ ज़मीन जो प्लान आहे त उहे ज़मीनूं अंडर कमांड आणे आबाद कंदा अनाज पैदा कंदा सॼी दुनिया में ज़रूरी जिन्स एक्सपोर्ट कंदा त हुननि खे इहो पंहिंजो प्लान आहे पर असां वाज़े करे छॾणु था चाहियूं त सिंध जे लाइ 2 अहिड़ा मसइला हिकिड़ो सिंधू दरिया जो पाणी ऐं ॿियो सिंध जी क़ौमी वहदत इहे ॿई असांजे जियापे जा हतमी आख़िरी फ़ैसिला आहिनि लाइफ लाइन जेका थींदी आहे न उहा लाइफ लाइन आहे जेकॾहिं इन ते को कंप्रोमाइज़ कोन्हे न थधाई आहे न रिआयत आहे सिंध जी कंहिं बि सूरत में असांखे इंतिज़ामी तक़सीम क़बूल न आहे न महराण सूबो न उत्तर सूबो न ॾखण सूबो न कराची सूबो न मुहाजिर सूबो असां सिंध सिंध क़ौमी वहदत आहे उनखे सिंध जी हैसियत में रहणो क़ाइमु दाइमु आहे पाकिस्तान में ऐं पाणी दरिया जो असां 6 करोड़ माण्हुनि जी ज़िंदगी जो आख़िरी ज़रियो आहे ऐं उन पाणी ते को बि कट को बि धाड़ो क़बूल न आहे बाक़ी सियासत हलंदी रहंदी मोड़ींदासीं ॾिसो असीं महकूम ऐं मज़लूम माण्हू जेके हूंदा आहियूं न असां बंदूक ऐं तोब त हलाइण खां रहियासीं असां वटि ताक़त जो ज़रियो जेको अवाम आहे वरी माण्हुनि वटि वञिबो वरी क़ौम खे जॻाइबो असां जॾहिं हतमी असां ॾिसो इहे एहतिजाजी धरना जेके असां 4 हया हुआ तहरीक दौर असांजो जेको हतमी फ़ैसिला कुन जेको धरनूं हणण जो असांजो इरादो तक़रीबन पार्टी जो असांजो ख़्यालु इहो त मास मोबिलाइज़ेशन एतिरी मुतरिक थिए जो धरनो रुगो बबरलो ते न लॻे कराची खां ॿाहिरि टूल प्लाज़ा ते धरनो ठटे खां ॿाहिरि गुलशन हदी ते धरनो लॻे कराची खां ॿाहिरि ठटे वारे पासे गुलशन हदी ते धरनो लॻे हैदराबाद ते 20-25 हज़ार माण्हू वेठा हुजनि दादू में वेठा हुजनि लाड़काणे वेठा हुजनि हाला में मटियारी में खैरपुर में मीरपुर ख़ास जे ॿाहिरां ईअं सॼी सिंध जा समूरा ज़िला हेडक्वार्टर जा जेके बि रस्ता उन्हनि रस्तनि ते 20-25 हज़ार माण्हू वेठा हुजनि 20-25 लख माण्हुनि जी मूवमेंट ऐं चुरपुर सिंध में थिए हा त रियासत खे इहो पैगाम हलियो वञे हा त बाबा जेकॾहिं हुननि इन अहिड़नि मनसूबनि ते ज़ोर ॾिनो त सिंध इंतिहाई आख़िरी फ़ैसिले ते त इहे सभु जा सभु इन क़िस्म जा सिंध दुश्मन मनसूबा दफ़न थी वञनि हा मुंहिंजो पूरो ईमान आहे त उहो जेकॾहिं धरनो लॻे हा ऐं उहो मंज़िल ते पहुचे हा त न 26वीं तरमीम अचे हा न 27वीं न 28वीं तरमीम जा सांभा थिया सभु जो सभु रियासत वञी अॻे जेका अवामी क़ौमी जमहूरी जदोजहद में यकीन रखे थी ऐं पुरमन जदोजहद करे थी जेकॾहिं उन जा 20-25-30 लख माण्हू रोडनि ते हुजनि हा त बाक़ी रियासत खे हले छा पंजाब लाहौर ते मुल्क हले थो छा रुगो मुल्क जी शहर जेका आहे सिंधू दरिया जो पाणी कराची जो समुंड ऐं सॼी कराची सिंध जा रोड रस्ता सभु इहे आहिनि त जेकॾहिं उहे असांजो साहु घुटे सोड़ो कंदा त हिन मुल्क जो हलणु ॾुखियो थी पवंदो ऐं इनशा अवाम जी पूरी ताक़त सां हिन जी मज़ामत कंदासीं असां जेको आइन मूजिबि पहिरियां खां ई सिंध जो जेको पाणी सिंध जो हिसे जो जेको पाणी आहे उहो सिंध ताईं न पियो पहुचे उन में इरसा जो को किरदारु न आहे हींअर बि जेको जेॾी महिल इहा वोटिंग कई हुई त सिंध जो जेको इरसा जो मेंबर हो केनालनि जे हवाले सां उन खां वोटिंग न वरिती इरसा जो कहिड़ो किरदारु आहे इरसा जो सदाई सिंध सां पाणीअ जे हवाले सां मातेली मां वारो सलूक आहे इन जे हवाले सां तव्हां ॾिसो जॾहिं इब्तिदाई 91 में इरसा ठही हुई उन वक़्तु इरसा जी ॿी शिकिल ऐं उन खां पोइ जेका सिंध हुकूमत आहे सिंध हुकूमत पंहिंजा प्रॉपर नुमाइंदा नथी मोकिले उहा टेलीमेट्री सिस्टम अञा ताईं हुनजो चोरी लॻो पियो आहे असांजो चवणु आहे त जेको पाणी जो इंडेंट आहे उहो इंडेंट असांखे जेको आहे गुडू बैराज ते पंजाब पूरो करे ॾे त उहो नथो थिए जंहिंजे करे पाणी रस्ते में चोरी थिए थो मशीनूं हलनि थियूं अलाए केतिरा लख एकड़ ज़मीन आबाद थिए थी त पाणी जी ॻणगोत हूअं ई कोन्हे जेसि ताईं सिंध हुकूमत 100% संजीदा न थींदी इरसा खे रेगुलराइज़ करण में उन वक़्त ताईं नाले मात्र मिड़ई शर्म पचाइण लाइ छो ॼाणो ते पंजाबी ब्यूरोक्रेट वेठा आहिनि पंजाब जा को रिटायर्ड आर्मी जो जनरल वेठो हूंदो
पोइ सर्विंग जनरल वेठो हूंदो हुनजे साम्हूं हिकिड़ो इंजीनियर ग़रीब छा कंदो। ऐं भले एॾो बहादुर हिमत वारो माण्हू हुजे जेको टेक्निकल साउंड बि हुजे ऐं एतिरी हिमत हुजे पोइ भले इर्सा जे इजलास में हुनखे कपिड़ा फाड़े धिका ॾेई कढी छॾे, पोइ ॾिसजे त इहे इदारा हलंदा कीअं। जेकॾहिं सिंध जे नुमाइंदे जी एतिरो इज़त एतिरो वक़ार सिंध हुकूमत बहाल न कराए सघे त पोइ हुनखे रहण जो हक़ कहिड़ो। त हिन ऐं जेकॾहिं पंजाब ई सभु उरज उरायूं करे ऐं अहिड़े क़िस्म जो सिंध जे नुमाइंदे सां रवैयो इख्तियार कंदी त पोइ को बि इदारो कोन, पार्लियामेंट कान हलंदी, इकनिक कान हलंदी, CCI कान हलंदी। त इन जे करे घणी जेका ज़िम्मेवारी आहे सिंध हुकूमत ते आहे, इंतहाई गैर ज़िम्मेवार छुड़वाक माण्हुनि जो टोलो आहे, उन्हनि खे इक़्तिदार सां हिसे पती सां दिलचस्पी आहे, ॿियो कुझु कोन्हे। पोइ जॾहिं अवाम जो घणो प्रेशर पवंदो त शर्म परचाइण लाइ मिड़ी अची वेंदा आहिनि, बाबा असीं आहियूं सिंध सां फलाना आहियूं फलाना आहियूं, ईअं कनि। इन करे असां मुकमिल तौर ते इर्सा खे बिल्कुलु इम्पार्शल थियण जी ज़रूरत आहे। इर्सा में 2 सिंधी मेंबर हुजण, सिंध जा नुमाइंदा, मुस्तकिल चेयरमैनी जेका आहे सिंध खे मिलणु खपे इर्सा जी, इहो बाय रोटेशन वारो रवाजी ख़तमु थिए। असां लोअर रिपेयरन आहियूं, पाणी जो वधि मां वधि इस्तेमालु जेको बुनियादी इस्तेमाल जो हक़ सिंध जे माण्हुनि खे आहे। इन करे हिकिड़ो सिंध जो नुमाइंदो हुजणु खपे, हिकिड़ो मुस्तकिल चेयरमैन इर्सा जो हुजणु खपे ऐं सूबाउनि में हुजनि, ऐं इनशाला मां जी तव्हां सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादर नज़ीर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं तकरारी कैनाल जे हवाले सां, जे हवाले सां। कैमरामैन मोहम्मद अली सां गॾु ज़हीर अहमद, WTN।